कंडियारो पाल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾसियल वाट ते हलंदे इंसान सां प्यार कंदे पंहिंजी ज़िंदगी संवारे सघिजे थी। असांखे पाड़े वारनि जो ख़्यालु रखणु खपे। औलाद जी सुठी तरबियत ते ज़ोर ॾिनो वञे जीअं हू मुआशरे लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघनि। इस्लाम हिकु मुकमल ज़ाब्ता हयात वारो दीन नाहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध जे मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग मीर मोहम्मद लोढ़ाई जो 29 सालनि उर्स जे पुॼाणी ते मुल्क जे नामवर आलमनि मौलाना जाफ़र कुरैशी, पीर हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहो, साहिबज़ादा अब्दुल बासित लोढ़ाई, साहिबज़ादा अब्दुल क़दीर लोढ़ाई ऐं ॿियनि मीर मोहम्मद लोढ़ाई जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे कयो। हुननि चयो त साईं मीर मोहम्मद लोढ़ाई पंहिंजे समूरी ज़िंदगी दीन जे प्रचार कंदे इंसान सां मोहबत करण जो दर्स ॾेई गुज़ारियो। उर्स मुबारक जे मौक़े ते सिंध जे मशहूरु नात ख़्वाननि पारां नातूं पेश कई वयूं, जंहिं ते ख़ुसूसी निशिस्त खे दरगाह जे गादे नशीन फ़क़ीर शहाबुद्दीन लोढ़ाई, फ़क़ीर अली मुर्तज़ा लोढ़ाई ख़िताब कंदे चयो त मीर मोहम्मद लोढ़ाई जे पैगाम खे झड़-झंग आम करण जी सख़्त ज़रूरत आहे। जंहिं ते दरगाह जे गादे नशीन फ़क़ीर शहाबुद्दीन लोढ़ाई दुआ या निशिस्त में दुआ घुरी त लखे माण्हुनि मथां वज तारी थी वियो। होॾां उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह अंदरि ऐं ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।